अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पंहिंजो असलम भुट्टो तव्हांखे मां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में भली कार चवां थो। दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज बादशाहनि जी रांदि आहे ऐं बादशाह ई खेॾंदा आहिनि ऐं पंहिंजी पंहिंजी फ़ौजूं वठी हिक ॿिए ते हमिलो कंदा आहिनि ऐं हिकिड़े खे फ़तेह नसीब थींदी आहे। असांजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में बि ॿ बादशाह हूंदा। हिकिड़ो बादशाह त मां पाण, यानी जेको होस्ट आहे असलम भुट्टो, ॿियो बादशाह मुंहिंजो जेको गेस्ट हूंदो आहे, या कॾहिं बादशाहज़ादी हूंदी आहे या वरी बादशाह हूंदो आहे। पर अॼु असां वटि बादशाह आहे ऐं बादशाह बि उहो बादशाह जेको बादशाह त आहे पर उन खे असांजी आर्टिस्ट बिरादरी डॉन चवंदी आहे। डॉन ऐं डॉन चवण सां तव्हांजे ज़हन में जेको डॉन जो जेको तशबीह तव्हांजे ज़हन में ईंदी त उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी। पर छा जो हीउ प्रोग्राम बादशाहनि जो आहे त उन बादशाह खे असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में घुरायो आहे। तव्हांखे काफ़ी सुठो लॻंदो ऐं तव्हां काफ़ी इंजॉय कंदो हुन जी ॻाल्हियुनि में, छो त उहो अजीब क़िस्म जी तबियत जो मालिक आहे। 1982 में आयो, यानी मां 1984 में आयो आहे, मूंखां 2-2.5 साल सीनियर आहे ऐं अचण सां अची हुन जेको पहिरियों ड्रामो PTV जो कयो ऐं उन PTV जे ड्रामे जो जेको प्रोड्यूसर हुयो उहो आरो रिंद साहब हुयो, जंहिंजो उहो ड्रामो जर्मनी में हिकिड़ो ड्रामे जो फेस्टिवल पियो थिए, दंगी मच दरिया। उहो ड्रामो उते वियो जंहिंमें असांजो हीउ बादशाह बि हुयो उन में ऐं उन उहो वॾो प्राइज़ खयो ऐं ख़ुशनसीब आहे असांजो इहो आर्टिस्ट ऐं असांखे बि हसरत रही त असांजो बि को ड्रामो दुनिया जे कंहिं न कंहिं मुल्क में वञे, कंहिं अहिड़े फेस्टिवल में जेको इनाम खणी अचे। पर मूंसां अॼु ताईं ईअं कोन थियो, या हसरत ई रहिजी वई। ऐं हीउ दोस्त जेको आहे ॾाढो सुठो एक्टर आहे, पर हमेशह जॾहिं बि ड्रामे में कमु कयईं त थोरो कावड़े ई माण्हू तव्हांखे नज़र ईंदो। मूंसां हिन हिकिड़ो सीरियल कयो, मोर उॾाणा मोर, उन में हीउ मोर हुयो, मोर, ऐं मां अधो हुयुमि हुन में। असां ॿिन्ही जो जेको साथ हुयो उन ड्रामे में वाह जो हुयो। पर असां इन खां अॻु में 1984 में हिकिड़ो सीरियल कयोसीं, ज़िंदगी ओलड़ा, अली बाबा जो लिखियलु हुयो, मरहूम समीरो साहब हुन जो प्रोड्यूसर हुयो। उन में असां ॿिन्ही ज़िंदगी में पहिरियों दफ़ो, पंहिंजी फ़नी ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो उन में गॾु कमु कयो होसीं। ॾाढो सुठो एक्टर आहे, पर थोरो अड़ियल क़िस्म जो एक्टर आहे, कावड़ील आहे। ॻाल्हि न वणंदसि, ड्रामो त में छॾे हलियो वेंदो। सो वधीक मां सस्पेंस नथो क़ाइमु रखणु चाहियां। सॼियूं तव्हां हुन ख़ूबसूरत माण्हूअ खे, हुन ख़ूबसूरत आर्टिस्ट खे, हुन ख़ूबसूरत बादशाह जंहिंजो नालो आहे सलीम जॉन उर्फ डॉन। सो दोस्तों, डॉन खे घुराइण खां अॻु में, यानी बादशाह खे घुराइण खां अॻु में असां हिकिड़ो ब्रेक था वठूं। ब्रेक खां पोइ बादशाह सां गॾु थींदासीं ऐं उन सां ख़ूबसूरत ॻाल्हियूं थींदियूं। वेलकम बैक। शतरंज जे ख़ूबसूरत सेट ते बादशाह अची वियो आहे ऐं बादशाह त आयो आहे पर हिकिड़े डॉन जे रूप में। डॉन, यानी डॉन जो नालो जॾहिं माण्हू खणे थो न त लोह खणी थी वञे। सो डॉन यानी बादशाह अची चुको आहे सलीम जान। सलीम जान, तव्हांखे असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में वेलकम चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी। तमामु बहितरीनु तव्हांजो शतरंज जो शो आहे। तो मां तमामु सिंध TV जे मैनेजमेंट खे ऐं ख़ासि तौरु तव्हांखे हैदर खे मुबारक थो ॾियां। हिकिड़ो ख़ूबसूरत तव्हां हिकिड़ो प्रोग्राम शो कयो आहे ऐं मूंखे इनवाइट कयूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। एक्चुअली सिंध टेलीविज़न जी हमेशह कोशिशि रही आहे त असां डिफरेंट प्रोग्राम पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं ऐं हमेशह उन में असांखे कामयाबी मिली आहे। बिल्कुलु, छो त दोस्तनि जो साथ हूंदो आहे
ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त का नई शइ ॾियूं. हीअ हिकिड़ी नई शइ आहे. अच्छा सलीम जान साहब, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी ॾाढी हैरानगी आहे. मां तव्हांखे साफ़ थो चवां, तव्हांखे बुरो त नथो लॻे? बिल्कुलु बुरो लॻे पियो मूंखे. छो जो पंहिंजो जेको रिलेशन आहे तक़रीबन 40 ईयर का आहे. सो इहा तव्हांजी वॾी महिरबानी. मूंखे फस्ट टाइम साहब चयो अथव. अच्छा, ऐं एक्चुअली छा आहे जो हमेशह तव्हां हिकिड़े ॿिए रूप में हूंदा आहियो ऐं साहब तव्हांखे को कोन चवंदो आहे. अॼु मां ग़लती सां चई वेठुसि ऐं तव्हां फील कयो त यार मूंखे हिन साहब छो चयो. ठीकु आहे न. अच्छा सलीम जान, हमेशह तूं हिकिड़ी डिफरेंट गेटअप में हूंदो आहे ऐं मां तोखे जॾहिं निमाज़ पढ़ंदे ॾिठो, अवल त मां ॾिठो न आहे, पर जॾहिं तूं उमिरि ते वए त उते बि तूं बमुश्किल उहो जेको एराम हुयो, छो त ज़रूरत हूंदी आहे, उहो तव्हां पातो. उन खां पोइ तव्हां हमेशह वरी पेंट ई पाती. ऐं ज़िंदगी में मूंखे त कॾहिं बि यादि न आहे सवाइ मोरो ॾाढो मोर जी जो तव्हां शलवार कमीज़ पाती हुजे. हमेशह पेंट शर्ट में सुम्हंदा बि उन में आहियो ऐं कमकार ते बि वञो त पेंट पायो. त हीउ लिबास छा तव्हांखे एतिरो वणंदो आहे छा? न, इहे हिकिड़ो ईज़ी लिबास आहे. माण्हू अचानक महिमान ईंदो आहे या ॿाहिरि निकिरी वेंदो आहे. असां त शो बिज़नेस जा जेका आहियूं आर्टिस्ट आहियूं, केॾी महिल बि सॾु थी सघे थो. ऐं ॿियो वरी सिंधी लिबास जेको आहे शलवार कमीज़, मां कॾहिं कॾहिं मुश्किल सां ईद जे ॾींहुं पाईंदो आहियां. उहो अक्सर तव्हां इन ई लिबास में मूंखे ॾिठो हूंदो. वरी न, पर गुज़रियल जेके 30 खनि ईदूं आहिनि, मूंखे त यादि न आहे त तव्हां का निमाज़ पढ़ी हुजे ऐं उन में तव्हां शलवार कमीज़ पाती हुजे. ख़ैर, इहे मां पंहिंजी पब्लिक खे नथो ॿुधाइणु चाहियां, छो त निमाज़ तूं सिर्फ़ु ज़रूरतनि पढ़ी जॾहिं तूं उमिरि ते वए, उन खां पोइ वरी तूं न पढ़ी आहे. नमाज़ आउं पढ़ंदो आहियां. ऐं असांजो हिकिड़ो ख़्यालु ऐं कॉन्सेप्ट जेको हिकिड़ो ॿियो आहे, उहो सूफ़िज़म जी साइड ते आहे, जंहिंमें बिल्कुलु हाणे तव्हांखे ॿुधाए था नथा सघूं. पंहिंजो नौकलाई में अकेलाई में मां बिल्कुलु ज़िक्र कंदो आहे. राब्तो असांजो रहंदो आहे, यानी मथी ज़ात सां तव्हांजो राब्तो बिल्कुलु रहंदो. बिल्कुलु. अच्छा, मूंखे सलीम जान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो. मूंखे फील थियो आहे, पोइ थी सघे थो त ईअं न बि हुजे, त तोसां जॾहिं असां आम ज़िंदगी में ॻाल्हाईंदा आहियूं तूं नॉर्मल हूंदो आहे सलीम जान, ठीकु आहे. पर जॾहिं तूं कंहिं ड्रामे जी एक्टिंग कंदो आहे या तूं हींअर असांजे शो में आयो आहे, त तुंहिंजो एटीट्यूड, तुंहिंजी बॉडी लैंग्वेज थोरी चेंज थी वई आहे. बॉस असल में हीअं हूंदो आहे की मां हे हीअं, मां उहो असल में मां वटि फ़रिश्ता ईंदा आहिनि, मूंसां ॻाल्हियूं कंदा आहिनि. त हीअ मतिलबु हीअ कहिड़ी कैफ़ियत आहे? इहो मूंखे सम्झ में कोन आहे. उहा इन करे जेको नेचुरल लाइफ जेकी वेंदी आहे उन में माण्हू फ्री ईंदो आहे, पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदो आहे. पर जेके शो में या एक्टिंग में ड्रामा में कंदो आहे त पोइ डिफरेंट करेक्टर हूंदो आहे, पोइ उन हिसाब सां बिल्कुलु परफॉर्म करिणो पवंदो आहे. अच्छा, तव्हां ख़ुशनसीबु आहियो, तव्हांजो जेको ज़िंदगी जो जेको पहिरियों ड्रामो हुयो दगी मंझि दरिया, उहो जर्मनी जे फेस्टिवल में वियो ऐं उन इनाम खयो. ऐं तव्हांजी फीलिंग्स छा हुयूं उन ज़माने में? मां उन ज़माने में तमामु हिकिड़ो चाइल्ड हुउसि, स्टार हुउसि, नंढो हुउसि. सो मूंखे एतिरी का ख़बर कोन्हे हुई त हिकिड़ो वर्ल्ड में फेस्टिवल में ड्रामा में थो हली. सो हारून मरहूम जेको इहो ड्रामो प्रोड्यूसर हो ऐं इन जो राइटर जेको अली बाबा हो. सो मुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे जो मूं अहिड़ी वॾी कास्ट तां मूं कमु कयो. हिकिड़ो नंढड़ो करेक्टर हो मुंहिंजो हुन में, जेको बि हुयो वाट एवर. यानी जेको प्रोड्यूसर हुयो आरोरिंद, उहो तुंहिंजो चाचो हो, ऐं जेको राइटर हुयो अली बाबा, उहो तुंहिंजो सहुरो बि थिए. मुंहिंजी सहुरो बि थिए, मुंहिंजी वाइफ जो जेको. यानी तव्हां जेकॾहिं इहे ॿ रिश्ता न हुजनि त तव्हां शायदि एक्टर न हुजो. बिल्कुलु बिल्कुलु सही आहे, हा न. तव्हां उन्हनि जे मरहून महिनत तां जेको एक्टर थियो. बिल्कुलु. तंहिं माना त इहो साबित थियो त तव्हां में जेको एक्टिंग जो जेको जुनून हुयो उहो हुयो कोन, पर हुननि इहो सोचियो त यार जीअं साकी साहब जेको इन ई तव्हांजी इन फैमिली जो वॾो आर्टिस्ट थियो, त सलीम जान बि ईअं ई को वॾो आर्टिस्ट थिए. पर उन्हनि जी इहा हसरत दिलि में रहिजी वई. इहो ख़्वाब कॾहिं पूरो न थियो. इन जी छा वजह आहे? त सलीम उन पाए जो जीअं साकी मरहूम साहब, यानी ज़ाहिर तव्हांजी फैमिली जो ई जेको फ़र्दु हुयो, ऐं उन
अलाए छा हुयो अहिड़ो साकी मरहूम जहिड़ो एक्टर पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में वरी न पैदा थियो न थींदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे साकी साहिबु हिकिड़ो वर्ल्ड फेमस स्टार हो ऐं 27 तक़रीबन ॿोलियूं ॼाणींदो हो। हुन जी कैटेगरी में मुंहिंजी कैटेगरी में तमामु लेवल में फ़र्क़ु आहे ऐं मां हुनखे ॾिसी सिखियुसि, पर एॾो कंप्लीट जीअं एक्टर थींदो आहे उहो न थी सघियुसि मां तमामु, जीअं तव्हां आहियो ॿिया दोस्त आहिनि। सो बसि नॉर्मल ज़िंदगी में करेक्टर मिलंदा, लीड मिलिया, तमामु सपोर्टिंग करेक्टर मिलिया। उहो त तव्हांखे करेक्टर इन जे करे मिलंदा रहिया न जो तव्हांजो जेको ॾाढो हुयो उहो उन वक़्तु जनरल मैनेजर हो मरहूम अब्दुल करीम बलो साहब, न त तव्हां अॼु उहो न हुजे हा त तव्हांखे त तव्हांजे त पास बि न ठहे हा। इहा मतिलबु हिकिड़ी माण्हू जी हिकिड़ी सोच, पर ईअं न आहे। उहो अंदरूनी दोस्त जेको आहे न उहो मुंहिंजे अगेंस्ट हुआ, उहो न चाहींदा त हीअ हिकिड़ो स्टार थिए। तव्हां PTV ज़माने खे ॾिसो, तव्हां सां मुंहिंजी दोस्ती हुई। पर तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उन ज़माने में ॾाढा मरहूम, छो त मां बि हुनखे ॾाढा चवंदो हुउमि तुंहिंजे करे। बिल्कुलु। जॾहिं हुनखे ख़बर पई त सलीम जो असलम दोस्त आहे त हुन प्रोड्यूसर्स खे इहो चवणु शुरू कयो त असलम खे ड्रामो न ॾियो, असलम ड्रामो थो लिखे, हुनखे ड्रामो लिखणु न ॾियो। ऐं तुंहिंजे करे, सिर्फ़ु तुंहिंजी दोस्तीअ जे करे मां इहे ख़राबु ॾींहं बि उते ॾिठा ऐं मूं तोखे काफ़ी दफ़ा इहो ॿुधायो बि त यार मूंसां ईअं थिए थो। तूं चए न न न न ईअं त थी नथो सघे, तूं में का ख़ामी हूंदी। अॼु मूं में ख़ामी हुजे हा त मां उन ज़माने में इहे 15-16 जेके वॾा वॾा सीरियल कया मां इहे कतई न कया हा, जहिड़ो तूं पाण शायदि आई। हा बिल्कुलु ईअं आहे, छो जो हुनजी उन ज़माने में बलो साहिब जी जेकी टाक थींदी त डायरेक्टर प्रोड्यूसर सां थींदी हुई, न को मूंखे बलो साहिब ॿुधाईंदो, न को प्रोड्यूसर ॿुधाईंदो, तव्हांखे ॿुधाईंदा। बिल्कुलु तव्हां सही बचे। पर तुंहिंजे करे मां इलाही इहे शयूं मां भोॻियूं। ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि मूं फील कई आहे सलीम, ड्रामे जी फील्ड में तूं PTV जे दौर में आहीं तॾहिं कंहिं बि एक्टर खे एक्टिंग करणु यानी ईअं सम्झ त यानी हिकिड़ो वॾो हिकिड़ो कमु हूंदो हुयो, यानी को आम माण्हू एक्टर कोन थींदो हो। मंज़ूर मुराद, गुलाब चांडियो, सलाहदीन तुनियो, M.A. राजा, इहे उहे एक्टर आहे जो इन्हनि जे विच में इन घुता हणणु वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि हुई। बिल्कुलु। ऐं तूं जॾहिं आए त इहे एक्टर मौजूदु हुया न, मां हिन खां पहिरीं हुयुसि। मतिलबु तूं जॾहिं अदा महमूद सिद्दीकी हुयो न, उहो मूंखां सीनियर मोस्ट सीनियर हुआ। मतिलबु उन दौर में उहो हुयो यूसुफ अली, यूसुफ अली सीनियर मोस्ट सीनियर हुआ। अदा फरीदवाज बलोच हुयो, बिल्कुलु मंसूर बलोच हुयो, नूरमद लाशारी हुयो, अनवर सोलंगी हुयो, बिल्कुलु मुश्ताक जिसकानी साहब मरहूम हुयो, इहे सभु हुया। ऐं पोइ वरी जेको मंज़ूर मुराद आयो ऐं गुलाब चांडियो आयो ऐं सलाहदीन तुलियो, इहे मूंखां पहिरीं मूं सेकेंड ड्रामो जेको कयो उहो ख़ुशबू कयो, परवीन अकबर ऐं फरीद नवाज़ बलोच, हुन में 3 कैरेक्टर हुआ, उन में मुंहिंजो लीड कैरेक्टर हो, बाक़ी इहे कैरेक्टर जेके पोइ आया मुंहिंजा। अच्छा सलीम जान, तव्हां TV ते ॾाढो यानी PTV ते असां वरी इतफ़ाक़ जो असां शॉर्ट फिल्म यूज़ कंदा आहियूं, PTV खे असां वरी TV चवंदा आहियूं, उन ज़माने में TV चवंदा हुआसीं, मिलणो बि हूंदो त चवंदा हुआसीं यार TV ते मिलंदासीं, यार PTV ते मिलंदासीं, त उहो P कढी छॾींदा हुआसीं, पोइ TV थी वेंदो हो। सो सलीम, मूंखे यादि थो अचे तुंहिंजूं बेशुमार ख़ूबियूं बि मूं ॾिठियूं, ख़ामियूं बि ॾिठियूं, बल्कि ख़ामियूं मूं घणियूं ॾिठियूं। हिकिड़ी ख़ामी इहा बि हुई त तूं उन ज़माने में, बल्कि हाणे बि आहे, उन ज़माने में त हुस्न परस्त ॾाढो हूंदे। हुस्न परस्त हुअसि, पर मुंहिंजी जेकी सोच हूंदी उहो पॉज़िटिव हूंदी। ज़ाहिरी ॻाल्हि उन पॉज़िटिव नेगेटिव त तोखे ख़बर हूंदी न। हा बिल्कुलु। बाक़ी तूं ॾाढी कोशिशूं कयूं जेके उन ज़माने में एॾियूं ख़ूबसूरत हीरोइन्स हूंदियूं, ऐं तूं उन्हनि ते हथु साफ़ करण जी बि कोशिशि कई, पर अॻियां बि त ज़ाहिर आहे उहे जेके हीरोइन्स हुयूं उहे प्रोड्यूसर्स जी मंज़ूर नज़र हूंदियूं हुयूं, ऐं उन्हनि जो वॾो नालो हूंदो हो, त हुननि तोखे एतिरो गाह कोन विधो, पर तुंहिंजी कोशिशूं जाम रहियूं। कंहिं हंधि तुंहिंजी का जाइ फबी या न फबी, पाण में वेठा आहियूं। न न न न मां मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी सोच जेकी हूंदी फेर हूंदी, बाक़ी
ज़ाहिरी ॻाल्हि आर्टिस्ट हूंदासीं, वेहंदासीं, पाण में कचहरी कंदासीं ऐं हिकिड़ो इशू जेको हुयो मुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ो एंटी जेको राइस थियो त सलीम जान आहे बेसिकली। हाणे तव्हां सां मतिलबु हिकिड़ो क्लोज़ली फ्रेंड तव्हां ई मुंहिंजा आहियो ऐं तव्हां कॾहिं ॾिठो न मुंहिंजे ॾिठो बि त मां हाणे थोरी ॿुधाईंदो, मां त स्क्रीन ते वेठो आहियां ऐं पर मां तव्हां खां ॿुधणु चाहींदुसि, इन जी वजह इहा आहे त उन दौर में वरी जॾहिं हीउ ॿियो दौरु आयो, यानी असां हिकिड़ा 3 दौर ॾिठा आहिनि। PTV जो दौरु ॾिठोसीं, वरी सिंधी चैनल आया, उहो दौरु बि असां ॾिठोसीं। उन खां पोइ वरी उहे जेके सिंधी चैनल्स हुया उन्हनि जूं वरी बि शाख़ूं बि पैदा थियूं, यानी हर सिंधी चैनल जो को न को वरी ॿियो चैनल बि उन सां गॾो गॾु लॉन्च थींदो वियो। यानी असां 3 दौर ॾिठासीं। त इन 3 अदवार में तव्हांजा इश्क जारी रहिया, तव्हांजो जुनून जारी रहियो। मतिलबु इश्क मुंहिंजो ज़रूरु हूंदो, पर ईअं बि न आहे जो हिकिड़ी हिकिड़ी सुठी दोस्ताना तालुकात हूंदा, हिकिड़ो संपत्ति हूंदी, हिकिड़े स्टार सां हूंदी, उहो मूंखे रिस्पेक्ट न, पर स्टार सां तव्हांजी जेका मोहबत हूंदी उहा त पंहिंजी जाइ ते हूंदी। शोपीस जी दुनिया खां ॿाहिरि बि तव्हां हिकिड़ो वॾो कल्याण कयो, यानी तव्हां पंहिंजी ॿी शादी कई ऐं तव्हां ॿी शादी बि उहा इश्क जी शादी कई, त इहा नौबत छो पेश आई? उहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी स्टोरी आहे। उहा जेकी आहे मुंहिंजा नेबर पड़ोसी आहे, सो मुंहिंजो जेको सुसर हो उहो ओल्ड एज बेनिफिट में ऑफिस सेक्टर हो, तव्हां सभु उन तमामु पढ़ियलु लिखियलु माण्हू हूंदो ऐं बैरिस्टर पोइ। ऐं उन मूंखे ॾाढी शिकायतूं कयूं तुंहिंजियूं त यार हिनखे सम्झाइसि, हीउ मुंहिंजे घर में जेको नज़र थो विझे। मूं चयो बाबा हिन खे हिन जा वॾा बि सम्झाए थकिजी पिया, उन्हनि जे वस में न आयो त मुंहिंजे वस में कान ईंदो। बसि हिकिड़ी थी वई असांजी पाण में हिकिड़ी अरेंज मैरिज। मुंहिंजो उहो अरेंज मैरिज न हुई, अरेंज मैरिज हुई। दैट वाज अ लव मैरिज। न मूंखे ख़बर आहे बाद में वॾा अची विया। ईअं थियो त मुंहिंजो जेको सोरो जेको उहो एग्री कोन हो, पर मुंहिंजी ससु ऐं मुंहिंजा जेके साला हुआ। अच्छा चलो इहे शामिल हुआ। अच्छा चलो ठीकु आहे, तव्हांजी 2 शादियूं थी वियूं, उन खां पोइ बि तव्हां, मूंखे यादि थो अचे त ॿियनि शादियुनि खे करण जे लाइ बि तव्हां बेचैन रहियो त यार मां हीअ बि शादी कयां, मां हीअ बि शादी कयां। मतिलबु शादियुनि जो जुनून तोखे इहो छो जाॻंदो आहे? शादी मतिलबु हिकिड़ी सेकेंड कई, हुन खां ॿियो को मुंहिंजो ख़्यालु कोन हो त मां जेके 3rd शादी कयां। बाक़ी इशूज़ जेके इन खामखां न थिया। एक्चुअली तूं चओ त यार मां ॿियो मोहम्मद शाह रंगीलो थियण थो चाहियां। हिकिड़ो मोहम्मद शाह रंगीलो मुग़ल बादशाह हुयो जेको ॾाढो शौक़ीन हूंदो हिननि ॻाल्हियुनि जो। तूं चओ त यार मां बि उहो जेको आहे तारीख़ में नालो लिखाइणु चाहियां थो, ऐं तक़रीबन तूं इन में कुझु कामयाबी वए। मूंखे यादि आहे, अॼु बि मूंखे यादि आहे त जंहिं फ्लैट में तूं रहंदे उते तमामु घणी रंगीनियूं हूंदियूं, सारी टोटली स्टार बि थी। तव्हां ईंदा हो, जेकी PTV जा स्टार आहे, सिंगर आहे, विकी हूंदो, हुनजी वाइफ हूंदी, सभु ईंदा हुआ। पर मां जेकी अगरि 3 शादी करण बि चाहियो बि त मां सोचियो त इहो को शो बिज़नेस जेकी हुजे, आर्टिस्ट जेके फीमेल जेको असां मिली पार्टनर कमु कयूं ऐं इन फील्ड में आहियूं ऐं थियण वारी बि हुई। तव्हांखे जेको ॿुधायां थो, जेको कि तव्हांजो प्रोग्राम शो आहे उन में इहे फैक्ट्स त ॿुधाइणा पवंदा, पर अंडरस्टैंडिंग न थी सघी। हाणे तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि शो बिज़नेस फील्ड में जेको आहे उहो अंडरस्टैंडिंग जेकी आहे ज़रूरी हूंदी आहे। एक्चुअली तव्हां इहो पिया चाहियो त जंहिं बि पार्टनर हुजे, जेके जंहिं बि पर्सनैलिटी सां मां या 3 शादी कयां, उहा पैसे वारी हुजे ऐं मूंखे बि पाले ऐं मां ॾाढो आराम सां वेठो हुजां, गिटार मूंखे हुजे ऐं मां वेठो वॼायां। ऐं असल में मां जेको नाज़रीन खे मूंखे ॿुधाइणु विसरी वियो त सलीम भुल्लो साहिबु जेको आहे सो उहो सुठो आर्टिस्ट त आहे ई आहे पंहिंजी जाइ ते, यानी सुठो एक्टर त पंहिंजी जाइ ते आहे, पर सुठो म्यूज़िशियन बि आहे, बहितरीनु गिटार वॼाईंदो आहे ऐं बहितरीनु डांस बि कंदो आहे। हिन जी डांस जो तव्हांखे मां छा ॿुधायां त हीअ त हाणे त मुंहुं अगरि पोड़ो थी वियो आहे, पर हिन जी जवानी में जेके हिन जे डांस जा स्टेप हुया तव्हां ॾिसो आहे त तव्हांखे माइकल जैक्सन यादि अचे हा। ऐं गिटार ॾाढो ख़ूबसूरत वॼाईंदो आहे, इश्क जाम कया अथसि। यानी
इश्क मूं बि कया मतिलबु मां जेको आहे सो तव्हांजे इश्क जी बि मूंखे कहाणी हा तोखे छा सॼी दुनिया खे ख़बर आहे ऐं अञा ताईं कंदो पियो अचां पंहिंजे कम सां बि इश्क आहे ऐं पर तव्हांजा जेके इश्क आहे उन्हनि में जेका यानी ख़्वाहिश हूंदी उहा सिर्फ़ु इहा हूंदी त को अहिड़ो हुजे जेको मूंखे पाले यानी मूंखे कमु न करणु खपे त इन हद में तव्हां हिकिड़ी कंहिं जाइ ते कामयाबी विया हो पर पोइ वरी उहा अॻिली धुर सम्झी वई त ही कम जो माण्हू न आहे ऐं उन लाहौर जी टिकट वरिती वापसि हले वई हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे की माण्हू हिकिड़ो सोचींदो आहे जो माण्हू हिकिड़ो छा चइजे हिनखे सवले लफ़्ज़नि में त हिकिड़ो अहिड़ो ज़िंदगी में साथी मिले जेको माण्हू हाणे इहा एज जेकी असांजी आहे न त इहा कमु करण जी त न आहे न एग्ज़ॉस्ट थी पवंदो आहे थकावट थींदो आहे शो बिज़नेस में कई आहिनि सो मां सोचियो ज़रूरु हो पर अच्छा सलीम हिकिड़ी ॻाल्हि मां तोखां ज़रूरु पुछणु चाहींदुसि मूंखे हींअर यादि अची वई त PTV जे दौर में जनरल मैनेजर तव्हांजो ॾाढो यानी मरहूम भलो साहब हुयो कुझु प्रोड्यूसर उतां ठहियल हुआ ऐं उहो तव्हांखे पंहिंजे ड्रामे में ॾेखारंदा त यार ही सलीम जेको आहे सो भलो साहब जो माइट आहे बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे उहो तव्हांखे ॾेखारंदा हुआ ऐं तव्हां अलॻि ऐलान उन्हनि जी मुखालफ़त कंदा हुयो तव्हांखे यादि आहे मां सम्झां थो त हिकिड़े प्रोड्यूसर जी मूं बिल्कुलु कई हूंदी बाक़ी ॿियनि जी न मूंखे ज़्यादातर जेको आहे मंज़ूर मक्सी कास्ट कंदो ॿियो मोहम्मद बख्श समेजो साहब कंदो ॿ टे फिर इक़बाल अंसारी जेको आहे उनजे सां कमु कई मां काज़िम पाशा सां कमु कई मां बाक़ी ॿियनि सां न नवाब मेहंदी लगारी जी हमीद आली बुत सां मूं कमु कयो उन्हनि सां कयो ऐं इहो बिल्कुलु तव्हां सही पिया चयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो PTV जो जनरल मैनेजर हूंदो आहे त उते प्रोड्यूसर बि इलाही हुआ को भलो साहब जे एंटी हूंदा को हुनजे फेवर में हूंदा कंहिंखे कमु मिलंदो कंहिंखे न मिलंदो ऐं उल्टो सिस्टम हो हुते ओके इहे ॻाल्हियूं असां वरी पोइ कयूं था फ़िलहालु असां हिकिड़ो ब्रेक था वठूं वेलकम बैक तव्हां दोस्तनि खे ॿीहर भली कार चवां थो पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में दोस्तो असां सां असांजो बादशाह ऐं अॼोको डॉन वेठो आहे सलीम जान तव्हां ॾाढो ज़िंदगी जो सफ़र कयो फ़नी ज़िंदगी जो जंहिंमें तक़रीबन मां बि तव्हां सां गॾु रहियो यानी जेका असां फ़नी ज़िंदगी गुज़ारीसीं PTV खां वठी हींअर ताईं जेके चैनल्स आहिनि अक्सर कोशिशि कंदा हुयो त कंहिं अहिड़े ड्रामे में जंहिंमें तव्हांजी हीरोइन हुजे ऐं तव्हां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि उनखे करे छॾियो ऐं अहिड़ो को लम्हो पैदा थियो पर मूंखे यादि थो अचे त मोर उॾाणा मोर में अहिड़ो लम्हो पैदा थियो हुयो जो तव्हां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि पंहिंजी उन हीरोइन सां कई ऐं जंहिंमें उन वरी बाद में वञी पोइ प्रोड्यूसर सां शिकायत बि कई त सलीम हा बिल्कुलु हा पुछी सघो था तव्हां क्वेश्चन हिकिड़ो हुनजो हो मतिलबु तो ॻाल्हि इहा आहे त पाण त वियासीं आउटडोर शूट ते त जेकॾहिं उहो तोसां शादीअ लाइ हा बि करे हा त तूं कीअं करे असां त महीनो त असांखे थर में रहणो हुयो त इहा ॻाल्हि तूं कराची मोटी अची करे था हुन सां बसि नादानी सम्झो हिनखे जेको ज़हन जेको मिज़ाज जेको थोरो भटकियल हो ज़रूरु पर पाण खे कंट्रोल करे वियासीं पर तूं हर छोकिरीअ में पंहिंजो उहो महबूब कीअं तलाश कंदो आहे चाहे महबूब जी उहा हिकिड़ी शिकल आहे जेका तोखे हर छोकिरी में नज़र ईंदी आहे ईअं बि न आहे जो मतिलबु मां हिकिड़ी संपत्ति रखंदो आहियां हिकिड़ी स्टार सां छोकिरियुनि जे लाइ छोकिरियुनि जे लाइ बिल्कुलु रखंदो आहियां छो माण्हू हाणे ॻाल्हाए पर ईअं न कुझु सीरियस थी वञे हली हुन सां ईअं बि न आहे अच्छा हा अच्छा तव्हां जो जेको
घणे मांगे हाणे जेको लाड़ो आहे उहो म्यूज़िक न आहे ऐं तव्हां म्यूज़िक में बि चङो भलो नालो पंहिंजो ठाहियो त म्यूज़िक सां तव्हांजी दिलचस्पीअ जो को शायदि मुंहिंजी शुरूआति जेकी असलम साहब म्यूज़िक खां थी जॾहिं PTV ड्रामनि खां पहिरीं जेको नटो हूंदो हुउसि असांजे स्कूल में दोस्त आहे नटड़ा क्लास फेलो आहे उहो असांजे म्यूज़िक सां वधीक हूंदो आहे पोइ को तबलो वॼाईंदो को हारमोनियम वॼाईंदो कीबोर्ड वॼाईंदो मां वरी गिटार ते हूंदो हुउसि पोइ म्यूज़िक सां उते ई मुंहिंजी स्टार्ट जेकी शुरूआति थी पोइ म्यूज़िक सां अञा ताईं पए पोइ तमामु भले म्यूज़िक डायरेक्टर सां मां गॾु रहियो आहियां PTV खां शो बिज़नेस खां उस्ताद बेबे ख़ान सां रहियो आहियां ताफ़ू जी हुनजे फर्ज़न सां मां रहियो आहियां फ़तेह अली सां रहियो आहियां ग़ुलाम अली सां रहियो आहियां इलाही मतिलबु हिन जे म्यूज़िककार लाल मोहम्मद जेको पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जो जेको आहे तमामु म्यूज़िक डायरेक्टर हूंदो लाल मोहम्मद हिकिड़ो साथी मेरा साथी जेको अहमद रशीद ख़ान साहिब में दे सघंदा जो मुंहिंजो घर जेको हूंदो स्टूडियो हूंदो इहा त इलाही पुराणी ॻाल्हि हा त उनजे नेबरी हूंदा त उतां ई हुनजो मुंहिंजो वास्तो हूंदो स्कूल बि बराबरि हूंदो लेफ्ट हैंड ते जेको मॉडल स्टूडियो हूंदो ऐं राइट ते ईस्टर्न स्टूडियो हूंदो पोइ उन ज़माने में जेके मां स्टार ॾिसंदो हुउसि नदीम ॾिसंदो हुउसि मोहम्मद अली खे ॾिसंदो हुउसि असद कुरैशी खे ॾिसंदो हुउसि वसीम अदाकार मुश्ताक चुगेज़ी छकोरी पोइ उन्हनि खे बि ॾिसी जेको शौक़ु थियो म्यूज़िक जो बि एक्टिंग जो बि ऐं म्यूज़िक डायरेक्टर सां मुंहिंजो वास्तो तमामु रहियो अच्छा सलीम मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची विसरी न वञे PTV में कंहिं हिकिड़ी ॻाल्हि जे करे तोखे कुझु ॾींहंनि जे लाइ बैन कयो वियो हा उहा कंहिं छोकिरी जंहिंखे तूं तंग कयो वरी पोइ उन GM सां शिकायत कई त हीअ मूंखे अक्सर तंग थो करे मुंहिंजो रस्तो रोके बीह रहंदो आहे या मां ॿाहिरि ईंदी आहियां त गाॾी जले बीठो हूंदो आहे त मुंहिंजी गाॾी में वेह न मुंहिंजे ज़हन में त अहिड़ी का पर ॻाल्हि तव्हां बैन त थियो न बैंड थियो ज़रूरु बिल्कुलु थियो त इहो ई रीज़न हुयो न पर मूंखे मां इहो रीज़न कोन हुन ज़माने में छा आहे जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाही न मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त बेसिकली तो रिंदा 24 कलाक लाइ बैंड न बेसिकली तो रिंदा हा ऐं तुंहिंजे खून में उहो रिंदको खून आहे बिल्कुलु यानी कंहिंखे बि ज़बरदस्ती करणु कंहिंखे बि मतिलबु इहो चवणु त भई तूं मुंहिंजी आहे बसि तोखे को बि ॾिसंदो मां हुनखे मारे छॾींदुसि उहो रिंदको तुंहिंजो जेको खून आहे त उहो टच को खाईंदो आहे ऐं तूं उन टच के में तूं तक़रीबन मां भायो त 2 हफ़्ता या 3 हफ़्ता या महीनो को बैन आहे पोइ वरी मंज़ूर मुक्सी को सीरियल कयो वरी पोइ उन जेको आहे सो बैन लाराए तोखे एंट्री कराई त इहो मतिलबु इहे कमु तूं उन ज़माने में हेॾो अड़ियल हूंदे छो कंदे ईअं तव्हां हिकिड़ो तमामु सीनियर एक्टर पियो आर्टिस्ट पियो राइटर पियो डायरेक्टर पियो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ा जेके एक्टर्स हूंदा आहिनि सिंगर हूंदा आहिनि तमामु सेंसिटिव हूंदा आहिनि मतिलबु पहिरीं इश्क कंदा आहिनि पोइ वरी एक्टिंग सिखंदा आहिनि इन इश्क जेको म्यूज़िक सां करे सघंदो ज़रूरी थोरी आहे जेको हिकिड़ी कंहिं छोकिरी सां करे म्यूज़िक सां बि थी सघे थो इश्क असांजो लॻाओ एक्टिंग सां बि इश्क थी सघे थो अच्छा कम टू दी एक्टिंग में तव्हां तमामु सुठा रोल कया कोई अहिड़ो रोल जेको तव्हांखे यादि हुजे त यार हीउ मुंहिंजो ॾाढो भलो रोल हुयो मूंखे ॾाढो मज़ो आयो हिन में पोइ मां हिकिड़ो सीरियल कयो जंहिंमें तव्हां पे लीड कैरेक्टर कयो मोर उॾाणा मोर उन में छा आहे जो मतिलबु रोमांस बि हो नेगेटिव कैरेक्टर बि हो पोइ आख़िर में जेको टॉर्चर थी करे मूंखे नॉर्मल करे चरियो करे छॾींदा आहिनि उहो एक्चुअली ॿुधो उहो मूंखे सीन यादि था अचनि जेकॾहिं तूं उहो चश्मो लाए त मां तोखे ॿुधायो जी सर हाणे तूं मोर उॾाणा मोर में उहो मोर आहे ऐं जेको तोखे उहो टार्चर मिलंदो आहे तुंहिंजे हुन जेका तुंहिंजी लवर हूंदी आहे ऐं उहा ग़ालिबन उन में मरी वेंदी आहे या उनखे मारियो वेंदो आहे या अगवा कयो वेंदो आहे मूंखे एतिरो यादि न आहे ऐं उन खां पोइ तुंहिंजी जेका उहा चरैप वारी जेका एक्टिंग हुई कमाल हुई पोइ थोरो उहा एक्टिंग जे करे तूं नाज़रीन खे पंहिंजे कैमरा में करे ॾेखार थो सघे ॾाढो सुठो लॻंदो इलाही पुराणो आहे
जो मां थोरो ॾिसां थो, कोशिशि कयां थो, मुंहिंजे ज़हन में अचे मूंखे माइल थो अम्मा भाउ माइल थो मूंखे, मुंहिंजे ख़्याल में ईअं कयो बॉडी लैंग्वेज जो पर हीअ बॉडी लैंग्वेज उहा जेका उन दौर जी हुई उहा ॿी हुई। हाँ, पर मकाल मां जेके आहिनि मूंखे यादि न आहिनि, मुंहिंजे ख़्याल में ऐं उन में साल थी आहिनि। उन में काफ़ी सीन तुंहिंजा मूंसां हूंदा ऐं मां अधो हुयुमि बसरे में ईंदो ऐं तूं ईंदे मां वटि, ऐं उहे ॾाढा सेंटिमेंटल सीन हुया, अॼु बि उहे सोशल मीडिया ते ॾाढा वायरल आहिनि। छो जो ही मां जेको तव्हांखे बॉडी लैंग्वेज खे जेको परफॉर्म कराए ॾो, उहो मूंखे टॉर्चर कंदा आहिनि। जेको बशीनी जेको मीर मोहम्मद लाखो जेको पुलिस में हो, सो मूंखे मशीनी हणंदो आहे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे प्रोड्यूसर जे मुताबिक़ हीअ शयूं मूंखे करणियूं, सो इहे मां बॉडी लैंग्वेज जेकी कई उन हवाले सां कयो, जेको चरे जो जेको जेल में हूंदो करे। हा, अच्छा मूंखे इहो ॿुधाए त को अहिड़ो किरदारु जेको तुंहिंजे लाइ हसरत रहियो हुजे त यार हीउ किरदारु जेकॾहिं मां कयां त कमाल, कहिड़ो? उहो हिकिड़ो त तव्हां कयो आहे, हिकिड़ो अंधे जो रोल, ॿियो गूंगे जो, इहे ॿई हसरत आहिनि। त इहे मां किरदारु पंहिंजी लाइफ में कया, पर इहे मां खे अञा ताईं इहा अपॉर्चुनिटी कोन मिली आहे। ऐं तमामु इहे ॾुखिया कैरेक्टर, हिकिड़ो अंधे जो, ॿियो गूंगे जो, बाक़ी ऑलरेडी ॿिया जेके आहे करे चुको आहियां मां। अच्छा, हेसि ताईं जेको बि तव्हां कमु कयो आहे उन में केतिरी हद ताईं तव्हां सेटिस्फाई? मां न आहियां सेटिस्फाई, मां पंहिंजे कंहिं बि किरदार सां सेटिस्फाई न आहियां। जेको मां करणु चाहियां थो उहो अञा ताईं मूंखे किरदार कोन मिलिया आहिनि। सो मां कंहिं बि कैरेक्टर खां सेटिस्फाई न आहियां, सवाइ जेको इहो मोर उॾाणा मोर में वरी हिकिड़े। अच्छा, छा हींअर बि यानी अॼु बि उन महबूब जी तोखे तलाश आहे जेको तुंहिंजे ज़हन में आहे त यार इनखे मां हासिल कयां? तव्हां मूंखे महबूब इहो पुछा था कयो। महबूब हाणे मुंहिंजो हिन दौर में हिन वक़्तु जेको मुंहिंजो महबूब इहो ई आहे, जेके पंहिंजी फील्ड आहे। बाक़ी हाणे जवानी में इंसानु हूंदो आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि सोचींदो आहे, हिन बुढ़ापे में जेको आहे उहो न हूंदो आहे। ख़ैर को मसइलो न आहे, पर सेल तां रिचार्ज करायो त वरी उहो ई सलीम जॉन थी वेंदो। सो दोस्तो, त असां एक्टिंग न था हलूं, एक्टिंग अॼु एक्टिंग थींदी, डॉन जी एक्टिंग थींदी, ऐं मां उन में टाइगर आहियां ऐं हीउ डॉन आहे। हाणे ॾिसूं त डॉन ऐं टाइगर जो टकराव जेको आहे सो कीअं थो थिए। अचो त हलूं था एक्टिंग ॾांहुं। डॉन, मां तोखे आख़िरी दफ़ो चवां थो त मुंहिंजे रस्ते में न अच, न त मां शहर में तुंहिंजा सभु ठिकाना तबाह ऐं बर्बाद करे छॾींदुसि। ॿिलीअ जे ख्वाब छिछड़ा, या तुंहिंजी ख़ुशि नसीबी आहे जो अञा ताईं ज़िंदा आहीं, न त डॉन जे साम्हूं ग़लति ॻाल्हाईंदड़ जो अंजाम मौत आहे, मौत। डॉन, टाइगर मौत खां न डिॼंदो, मौत खे पाण सां साण करे हलंदो आहे। टाइगर, तोखे इन लाइ ज़िंदा रखियो अथमि जीअं तूं पंहिंजी मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसी। ऐं टाइगर ॿुध, जंग में हिकिड़ो ई शींहुं रहंदो आहे, ऐं उहो शींहुं आयो आहे डॉन। तूं शींहुं थियण जी नाकाम कोशिश पियो करे। डॉन, गधनि खे संज पारायो त उहे घोड़ा कोन थींदा आहिनि। डॉन, इहो ज़हन में रखी छॾ। टाइगर, तोखे मारण
मुंहिंजे लाइ को सवाब खां घटि न आहे। पिस्टल हेठि कर, डॉन देरिज अहिड़ा रांदीका मूं वटि बि जाम आहिनि, मां रोज़ इन रांदीकनि सां खेॾंदो आहियां। तोखे ज़िंदा रखी मूं वॾी ग़लती कई। डॉन हे ॾिस, हे छा आहे? रिमोट, ही रिमोट आ तुंहिंजी हिन बिल्डिंग जे चौधारे। बम रखिया विया आहिनि, मूंखे सिर्फ़ हिन रिमोट जो बटण दॿाइणो आहे ऐं हीअ बिल्डिंग तो समेत तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। बंदि कर पंहिंजी इहा बकवास, या कहिड़ी बकवास पियो तूं करी? डॉन, तूं मरण जे लाइ तयारु आहीं? बिल्डिंग तबाह थींदी, डॉन मरंदो। टाइगर, इहो छो तो विसारी त छा टाइगर ज़िंदा रहंदो? टाइगर जी बि मौत थींदी। टाइगर मरंदो ऐं डॉन बि मरंदो ऐं हिन धरतीअ तां इहा बुराई ख़तम थी वेंदी। दोस्तो, तव्हांखे कीअं लॻो असांजो ही सेगमेंट एक्टिंग जो, रियल एक्टिंग डॉन जी, टाइगर जी? सो पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो त असांजो हे एक्टिंग जो सेगमेंट तव्हांखे कीअं लॻो। सो दोस्तो, हाणे हलूं था ब्रेक ते। ब्रेक्स लाज़मी हूंदी आहे ज़िंदगीअ में, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। दोस्तो, तव्हां हमेशह वेट कंदा आहियो उन असांजे ख़ूबसूरत सेगमेंट जेको असांजो रैपिड फायर जो सेगमेंट आहे। फारूक रिंद जेको डायरेक्टर तमामु सुठो आहे, पर हू एंटी सोच रखंदो आहे, उहो तमामु जेको माण्हू। ओके, अली बाबा बहितरीन फ़क़ीर टाइप जो सूफ़िज़म जो माण्हू। हसन जहांगीर जेको आहे मुंहिंजो दोस्त आहे, ओवर कॉन्फिडेंस आहे, एतिरो जीअं कैटेगरी जो जेके सिंगर थींदा उहो न आहे। एजाज़ बरड़ो, एजाज़ सुठो स्टार हो, उदास थी वियासीं बसि। एजाज़ जो नालो जॾहिं मां ॾिठो हिते, बेशुमार यादूं यादि अची वियूं। बिल्कुलु, अलाह साईं हुनखे जनत नसीब करे। इरफान समो तमामु बहितरीन कंपोज़र आहे, बहितरीन। नीलम, जीअं तव्हां सां तव्हांजे सिंध टेलीविज़न जी खोड़ सारे प्रोग्राम में गॾु हुई। नीलम तमामु ज़बरदस्त होस्ट आहे, वक़्त जी पाबंद आहे। हुन मथां होस्टिंग कई मुंहिंजे लाइफ स्टाइल शो में। हिकिड़ो अहिड़ो नालो थो मां खणां जेको तव्हांजे नज़र में तव्हांजे लाइ अमूमन एंटी रहियो आहे, ज़फ़र जसकाणी ओवर कॉन्फिडेंस आहे, तमामु वधीक ॻाल्हाईंदो आहे, पर नीयत जो ज़हन जो माण्हू जेको साफ़ सुथरो आहे। हारून रिंद बहितरीन ज़बरदस्त हिकिड़ो। सकीना समो जेकी स्टार तमामु सुठी आहे, बाक़ी हू हुनजो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज ॿियो आहे, हिकिड़ो तमामु प्रॉड फैमिली सां ईअं हुनजी सोच आहे। बाक़ी द ग्रेट वन एंड ओनली मोहम्मद बि तमामु सॉफ्ट, तमामु नरम मिज़ाज जो माण्हू आहे, तमामु बहितरीन प्रोड्यूसर हो, बेस्ट पर्सनैलिटी। तव्हांजो इंतहाई क्लोज़ फ्रेंड, तव्हांजी बेशुमार ग़लतियुनि जो शायदि असलम भुट्टो। सर असलम भुट्टो साहब तमामु बहितरीन स्टार, बहितरीन राइटर ऐं तमामु जेको संपत्ति रखण वारो असलम भुट्टो साहब खे तव्हांजी माशाल्लाह पर्सनैलिटी जेकी आहे, तव्हां एंटी सोचंदा आहियो, तव्हांजी पॉज़िटिव हमेशह तव्हां
दोस्तनि लाइ सोचियो ख़ासि तौरु मुंहिंजे लाइ ॿियनि लाइ बि। अच्छा सलीम, मां हिकिड़ी तुंहिंजी इन ॻाल्हि खे क्लियर कंदो हलां। ही तव्हां जेका मुंहिंजी जेका तारीफ़ कई या मुंहिंजे साम्हूं कई आहे, ऐं तव्हां मुंहिंजे पर पुट अलाए छा चवंदा आहियो, उहो मूंखे ख़बर पवंदी आहे। ख़ैर उन ते कोन ॻाल्हाईंदासीं छो त पाण टाइम कोन्हे। असांजो हिकिड़ो ॿियो सेशन आहे, असां को बि तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं, उन लफ़्ज़ खे तव्हां जुमिले में इस्तेमालु कयो, ठीकु आहे? लफ़्ज़ आहे कारी रात। कारी रात सम्झ हिकु अंधेरो आहे, मुंझायल हूंदी आहे हिकिड़ी। ओके। रेगिस्तान। रेगिस्तान सुनसान, सहरा जेके उॾंदड़ हिकिड़ी रेत हूंदी आहे ऐं बयाबान हूंदो आहे पंहिंजो। ख़ाली रस्ता। ख़ाली रस्ता माना वीरान रस्तो, जेको का बि वाट का बि शइ नज़र न ईंदी आहे, ख़ाली रस्तो हूंदो आहे, वीरान जॻह हूंदी आहे। प्यार। प्यार जेको आहे न, उहो लफ़्ज़ जेको आहे उहो तोखे रास न आयो? न आहे रास। मां प्यार ईअं सम्झंदो आहियां जीअं मतिलबु मां वरी एंटी सोचंदो आहियां जीअं प्यार आहे नफ़रत। ओके। इबादत। ज़िक्र, बंदगी ऐं हिकिड़ी नेमत आहे। ओके। मंज़िल। दुनिया जी लाइफ हिकिड़ी मंज़िल आहे जेको इहो सफ़र में हिकिड़ो पंहिंजो तय कंदो आहे, पोइ उहा मंज़िल ते वञी पहुचंदो आहे इंसानु। माफ़ी। माफ़ी जी का गुंजाइश न आहे। माफ़ी मग़फ़रत ई आहे। बेवफ़ा। बेवफ़ा वफ़ादारी जेको इंसानु वफ़ा कंदो आहे उहो वफ़ा सां बेवफ़ाई कंदो आहे। ख़ता। हर इंसानु ख़ताकार आहे। ग़म त आहे ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे इंसान खे। ओके सलीम जान, असांजो ये 2 सेशन हुया रैपिड फायर जा, ये त पूरा थिया। ऐं हाणे जेको असांजो जेको आख़िरी जेको हिसो आहे उहो आहे एलिगेशन जो, यानी इल्ज़ामनि जो। तव्हां ते हिकिड़ो इल्ज़ाम आहे, तव्हां जॾहिं PTV जो ड्रामो तव्हांखे न मिलंदो हो त तव्हां उनखे फ़ोन ते, उन ज़माने में लैंडलाइन फ़ोन्स हूंदियूं, मोबाइल फ़ोन न हूंदा, त तव्हां अक्सर उन्हनि खे धमकाईंदा हुयो, गारियूं ॾींदा हो त मूंखे ड्रामे में छो न कई। सही हो? इहो ब्लेम जेको आहे मुंहिंजे मथां जेको आहे उहो फेक ब्लेम आहे। मां कंहिंखे मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी लाइफ में कंहिं प्रोड्यूसर खे मूं थ्रेट कोन कयो, न ई धमकी ॾिनी, मुंहिंजे ज़हन में न आहे। सलीम, तुंहिंजे उन उरूज जे ज़माने में हिकिड़ी छोकिरी सां तुंहिंजी दोस्ती थी, यादि कर, हिकिड़ी छोकिरी सां तुंहिंजी दोस्ती थी ऐं तक़रीबन 6-7 महीना तोसां गॾु हुई। जॾहिं हुन तोखे ॿुधायो त मूंसां कुझु प्रॉब्लम थियो आहे ऐं फौरी तौर ते मूंसां शादी कर, न त मां बदनाम थी वेंदसि, त तो महीनो पूरो PTV जो रुख कोन कयो। सही आहे? दोस्ती त बेशुमार हूंदी, पर मुंहिंजे ज़हन में न आहे। यानी अहिड़ा केस बेशुमार तोसां थिया ऐं तूं महीना गाइब हूंदो। हा बिल्कुलु। गुड, या सुठी ॻाल्हि आहे, तूं ताईद कई आहे। अच्छा सलीम, तो ते हिकिड़ो ॿियो बि इल्ज़ाम आहे त अक्सर तोखे इहो साड़ थींदो आहे त यार असलम भुट्टो मूंखां अॻिते छो निकिरी वियो। इहो साड़ थींदो आहे या न? इहो ॿुधाए। बिल्कुलु थींदो आहे, बिल्कुलु। साड़ नथो अची सघे, बदिले हसद बि नथो अची सघे, हिकिड़ो ॾुख थींदो आहे। मतिलबु थींदो आहे? हा, मतिलबु हा में आहे? हा बिल्कुलु। ओके। अच्छा, तो ते हिकिड़ो ॿियो बि इल्ज़ाम आहे त ज़ाती ज़िंदगी में तोखे पंहिंजे रिश्तनि जी का बि परवाह न हूंदी आहे। सही आहे या ग़लति? बिल्कुलु सही आहे। मां अञा ताईं जेको आहे कंहिं बि रिश्ते खे उनजो एॾो वेझो कोन ईंदो आहियां, न क़रीब ईंदो आहियां। बिल्कुलु। अच्छा, तव्हां ते हिकिड़ो ॿियो बि इल्ज़ाम आहे
तव्हां सभु कुझु हासिलु करण जे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु हूंदा आहियो, चाहे कुझु बि हुजे। ग़लति आहे सही आहे? बिल्कुलु सही था चयो आहे। तव्हां ते हिकिड़ो ॿियो बि इल्ज़ाम आहे, जेको आख़िरी इल्ज़ाम आहे, तव्हां जंहिंसां प्यारु कयो, जंहिंसां लव मैरिज कई, तव्हां उन्हनि जे ख़ानदान खे बाद में एतमाद में वरितो ऐं उनखे खणी तव्हां ग़ाइबु थी विया हो ऐं बाद में तव्हां निकाह बि कयो ऐं पोइ वरी तव्हांजो सेटलमेंट थियो। सही आहे ग़लति आहे? सही आहे बिल्कुलु। थैंक यू सलीम। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हां तक़रीबन सिर्फ़ु हिकिड़ो इल्ज़ाम उन जी तरजीह कई, बाक़ी तव्हां सभु ताईद कई ऐं माण्हूअ खे ईअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको माण्हू हाणे पूरी लाइफ में पूरी व्यूअरशिप ॾिसे पई माण्हू त हिते त कूड़ ॻाल्हाइणो आहे न। ओके, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां इहो ॿुधायो त असांजा जेके नाज़रीन तव्हांखे ॾिसनि था उन पंहिंजी कैमरा में असांजे नाज़रीन खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? तव्हां वांगुरु थियनि या असलम भुटिया वांगुरु थियनि? मैसेज इहो आहे कि ज़िंदगी में तव्हां ख़ुशहाल रहो, मोहबतूं पैदा कयो ऐं हिक ॿिए जे पड़ोसी जी ख़िदमत कयो, कंहिंखे बि ॾुखायो न। बसि इहो हिकिड़ो मुंहिंजो ख़ासि मैसेज आहे। ॿियो बंदगी कयो, अलाह खे यादि कयो ऐं इंसान जी ख़िदमत रखो ऐं कॾहिं बि जेको हसद इहा पंहिंजे ज़हन में न आणियो। बसि तव्हांजी वॾी महिरबानी सलीम भलो। तव्हां जेको आहे एॾी मसरूफ़ियतुनि में जो टाइम कढियो असांजे लाइ सिंध टेलीविज़न जे लाइ वॾो एज़ाज़ु आहे त तव्हां जहिड़ो बहितरीनु डायरेक्टर, बहितरीनु म्यूज़िशन, बहितरीनु एक्टर ऐं बहितरीनु ह्यूमन बीइंग, जेके ॻाल्हियूं असांजी थियूं उहो माज़ी हुयो। हा बिल्कुलु उहो माज़ी हुयो ऐं उन खां पोइ तव्हां उमिरो बि कयो ऐं तव्हां जेके ख़ामियूं हुयूं तव्हां उन्हनि खे विसारे छॾियो ऐं हिकिड़ी नई ज़िंदगी जो आगाज़ कयो, जेको हींअर ताईं बि आहे। जेके बि ॻाल्हियूं थियूं उहो सभु माज़ी जो हिसो हुयो। तव्हांजी वॾी महिरबानी, क़ुर्ब वॾा तव्हांजा, लख अहसन तव्हांजा। इंशाअल्लाह ताला वरी कंहिं हिकिड़े नए रंग नए रूप में गॾिबा। मां बि तव्हांजो थोराइतो आहियां, तव्हांजे प्रोग्राम मैनेजर ऐं जेको डायरेक्टर साहिबु हैदर साहिबु ऐं सिंध मैनेजर, तव्हांजो थोराइतो आहियां जो हेॾे ख़ूबसूरत शो में तव्हां मूंखे इनवाइट कयो। तव्हांजा लख क़ुर्ब वारे दोस्तो। कीअं लॻो तव्हांखे प्रोग्राम? सलीम जान जूं खरी ॻाल्हियूं, कंहिं बि ॻाल्हि का इनकार कोन कयईं कि हा इहा आहे। अहिड़ा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके सच ॻाल्हाईंदा, छो त सच त बीठो नच। पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो त अॼोको हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। पंहिंजा कमेंट्स असांखे ज़रूरु मोकिलियो। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी इंशाअल्लाह ताला हिकिड़े नए रंग नए रूप में नए बादशाह सां या के बादशाहज़ादी सां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मूंखे यानी असलम भुट्टो खे इजाज़त ॾींदा अला भाई। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।